नाज़रीन, अमरीका में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खिलाफ़ एहतजाज जारी है। उहे एहतजाज शोर शिदत अख्तियार करे रहिया आहिनि। इन सां गॾु न्यूयॉर्क में टेलीफोन लाइन ते सहाफ़ी रमज़ान चांडियो मौजूद है। खांसि अमरीका की सूरत हाल मालूम कयूं था। रमज़ान, पहिरीं त असांखे इहो ॿुधाइजो त अमरीका के कहिड़नि शहरनि में सदर ट्रंप खिलाफ़ एहतजाज जारी है। जी, हिन वक़्त ताईं जेके एहतजाज थिया आहिनि उनमें वॾे सॼे मुल्क जे 50 रियासतनि में, जेके नंढनि वॾनि शहरनि में, ॻोठनि में मुख़्तलिफ़ माण्हू गॾु थिया हुआ। पर वॾे में वॾे कुझु वॾनि शहरनि में एहतजाज थिया आहिनि, जिन में न्यूयॉर्क आहे। न्यूयॉर्क में 1 लख खां वधीक माण्हू गॾु थिया हुआ। ऐं ॿिए नंबर ते DC में, वाशिंगटन DC जेको मुल्क जो कैपिटल आहे, उते बि सेनेटर बर्नी सैंडर्स आहे, डेमोक्रेट सेनेटर आहे, उन जे अॻवान में हिकु वॾी रैली कढी वई हुई ऐं उन पंहिंजो प्रोग्राम ॾिनो। उन खां अलावा जेको शिकागो में वॾी रैली कढी वई हुई, एटलांटा जॉर्जिया जो शहर आहे एटलांटा, उते वॾी रैली कढी वई हुई। शिकागो में वॾी रैली थी आहे। सैन फ्रांसिस्को में वॾी रैली थी आहे, जिन में 50,000 60,000 माण्हुनि खां वधीक रैलियुनि में शरीक थिया आहिनि। पर ॿिया नंढा वॾा एहतजाज सॼे मुल्क में थिया आहिनि। रमज़ान, इहो ॿुधाइजो त उन्हनि एहतजाजनि जी ऑर्गेनाइज़र्स में केरु आहिनि ऐं संदनि मुतालबा कहिड़ा आहिनि। जी, ये एहतजाज अमेरिका में गुज़िरियल जेका जून आहे, उन में अमेरिका जो जेको सदर आहे, उनजे हलफ़ करण खां पोइ हुनजे पॉलिसीज़ हुन अनाउंस कयूं हुयूं। जेको स्पेशली जेके इमिग्रेशन पॉलिसी आहे, ओवरऑल क्रैकडाउन हो, जेके माण्हू हिते रहनि पिया ॿियनि मुल्कनि जा, जिन वटि पेपर्स न आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ असली इहो एहतजाज गुज़िरियल जून में शुरू थियो हो। नो किंग, छाकाणि जो उन माण्हू सम्झनि था, ख़ासि तौरु इहो जेको एहतजाज जो सॾु ॾिनो आहे कंहिं पार्टी न, पर मुख़्तलिफ़ लोकल ग्रुप्स आहिनि हर इलाइक़नि में, शहरनि में, उन्हनि गॾु थी हिकिड़ो नेशनल लेवल ते हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो आहिनि। गुज़िरियल जून में नो किंग जे नाले सां हिकिड़ो एहतजाज कयो वियो। उहो नंढे पैमाने ते हो, पर उन खां पोइ जेका ट्रंप जी पॉलिसीज़ आहिनि, उहो क्रैकडाउन हो इमिग्रेंट्स ते, या ओवरऑल जेके आहिनि एंटी पुअर पीपल या एंटी वर्किंग क्लास पॉलिसीज़ आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ जो पॉलिसियूं जारी आहिनि। त उन जे ख़िलाफ़ इहो एहतजाज उनखे अॻिते वधाइण लाइ हाणे महीनो खनि अॻु में हिननि जो अनाउंस कयो वियो हो। मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि। रमज़ान शाह, ही एहतजाज अमरीका में मामूल जी ॻाल्हि सम्झा वञनि था या इहा हिकु गैर मामूली ॻाल्हि आहे? इन एहतजाजनि जो मक़सदु, छाकाणि जो ट्रंप अचणु शर्त ई जेके इमिग्रेशन ऐं एंटी पुअर पीपल जेके पॉलिसीज़ ॾिनियूं आहिनि, जंहिंमें जेको इमिग्रेशन जिन वटि पेपर न आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको क्रैकडाउन शुरू थियो आहे। ऐं आइस जेको होमलैंड सिक्योरिटी जो इदारो आहे, जेको इमिग्रेशन खे कंट्रोल करे थो, उनखे जेके पावर्स ॾिना विया आहिनि बिना इजाज़त जे, जिते माण्हू फैक्ट्रियुनि ते, जिते माण्हू कमु कनि था, उते छापा हणनि था, माण्हुनि खे गिरफ़्तार, जेको गैर इंसानी तरीक़े सां गिरफ़्तार करे उन्हनि खे जहाज़नि में भरे वापसि मोकिलीनि था पिया। ऐं उन्हनि खे ड्यू प्रोसेस, जेको क़ानूनी ड्यू प्रोसेस आहे, उन खां सवाइ जेको उन्हनि खे वापसि मोकिलियो थो वञे या उन्हनि खे क़ैद कयो थो वञे, इहे पॉलिसियूं आहिनि, असुल उहे आहिनि। पर उन खां सवाइ हिन वक़्तु जेको माण्हुनि खे सिहत जी जेका इंश्योरेंस जी सहूलियत आहे, उहा ओबामा केयर में मौजूदु आहे। पर ट्रंप जी मौजूदगी में हिन वक़्तु जेको उनजे एजेंडा आहे, उन बिल पास थियो आहे, हिकिड़ो जेको रिपब्लिकन्स बिल पास कयो आहे पंहिंजी अक्सरियत जे बुनियाद ते। उन में उन सॼी ग़रीब माण्हुनि खे जेका हेल्थ जी सहूलियत आहे, ओबामा केयर जे बुनियाद ते उहा ख़तमु थींदी ऐं माण्हुनि खे पंहिंजे खीसे मां पे करिणो पवंदो हेल्थ इंश्योरेंस लाइ। इहो वॾे में वॾो इशू हिते आहे। हिन वक़्तु ताईं जेको शटडाउन आहे, बजट पास न पई थिए मुख़्तलिफ़ इदारनि जी, ऐं उनजे करे जेका ट्रंप हुकूमत आहे, उन मुख़्तलिफ़ इदारनि मां माण्हू कढणु शुरू कया आहिनि। अॼोकी रैली में जेके माण्हू ले ऑफ थिया आहिनि या जिन माण्हुनि खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे, जिन खे पघारूं न पियूं मिलनि, टीचर्स हुआ, वकील हुआ, आम माण्हू हुआ, औरतूं हुयूं, वॾो तइदादु औरतुनि जो वॾो तइदादु जो मुज़ाहिरनि में शरीक थियो आहे। इहे सभु माण्हू उन्हनि पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ गॾु थिया आहिनि। अच्छा रमज़ान, छा इन जा ट्रंप हुकूमत या उनजी सियासत ते असर पइजी सघनि था? इहो एहतजाज गुज़िरियल साल खां जारी आहे, छाकाणि जो मुख़्तलिफ़ मौक़नि ते थींदो रहियो आहे। पर गुज़िरियल साल जॾहिं जून में नो किंग डे जे नाले सां मशहूरु एहतजाज थियो हो, मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ 50 रियासतनि जे 50 जेके मुल्क जो 50 रियासतूं आहिनि, उन्हनि जे मुख़्तलिफ़ वॾनि शहरनि में एहतजाज थिया हुआ। पर उन जो अञा, छाकाणि जो ट्रंप जा अञा शुरूआती महीना हुआ, उनजे करे उनजो एॾो असरु न पियो हो ऐं उनजो एॾो इम्पैक्ट न पियो हो। पर हिन वक़्तु जेको गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां उनजी तयारी हली पई,
जेके प्रोग्रेसिव ग्रुप्स आहिनि, लोकल कोलिशन ग्रुप्स आहिनि, उन्हनि गॾिजी उनखे हथमी शिकल ॾिनी ऐं उन में ज़ाहिर आहे डेमोक्रेट्स एज़ ए पार्टी न हुई, पर लोकल समूरा माण्हू जेके एंटी ट्रम्प्स आहिनि उहे वोट जेके डेमोक्रेट्स खे ॾींदा आहिनि, उहे डेमोक्रेट्स लोकल जेके ग्रुप्स आहिनि उहे शामिलु हुआ उन्हनि एहतजाजनि में। ज़ाहिर आहे इन्हनि एहतजाजनि में वॾो जेको एहतजाज थियो आहे अॼु, उहो न्यूयॉर्क में थियो आहे, जंहिंमें 1 लख खां वधीक माण्हू गॾु थिया हुआ। ठीकु आहे, वॾी महिरबानी रमज़ान।